लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे GDA जे सॾ ते इरसा एक्ट में तरमीम ख़िलाफ़ शहर जे लाहौरी रेगुलेटर खां रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी क़ौम परस्त ऐं मज़हबी जमातुनि जे अॻुवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी लाड़काणो प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते अॻुवाननि ऐं कारकुननि हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं तनज़ीमी झंडा खणी सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे GDA जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अली अब्बासी, JUI अॻुवान मौलाना नासिर महमूद सुमरो, फंक्शनल लीग अॻुवान आमिर भुट्टो, SUP अॻुवान सदरुद्दीन भट्टी, रोशन कलोड़ो, जिस्कम अॻुवान अतहर सुमरो, जिसाफ अॻुवान अशरफ कलोड़ो, जिस्म अॻुवान ज़ुल्फ़कार बुलेदी, PTI अॻुवान कामरेड रऊफ़ कोराई ऐं ॿियनि चयो त सिंध खे तबाह करण खां पोइ हाणे सिंध जे पाणीअ ते बि धाड़ो हणण लाइ मुख़्तलिफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि। जॾहिं त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सूबे में 12,60,000 एकड़ ज़रई ज़मीन खे विकिरो करे रही आहे ऐं सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल ठाहे आबाद ज़मीनुनि खे गैर आबाद ऐं गैराबाद ज़मीनुनि खे आबाद करण जी कोशिशि कई पई वञे। हुननि चयो त सरदारी माफ़िया इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु दरिया मां 6 वॾा कैनाल कढण जी साज़िश करे रही आहे, जेका सिंध जे लाइ मौत बराबरि आहे। जॾहिं त गुज़िरियल 16 सालनि खां सिंध में PPA जी हुकूमत कंहिं अज़ाब खां घटि न आहे। हुननि वधीक चयो त सिंध में अॻु ई ज़रई पाणीअ जी खोट सबबि इंडस डेल्टा तबाह थी चुकी आहे ऐं समुंड मुसलसल अॻिते वधी रहियो आहे। हिक तरफ़ पाणी जी खोट पैदा कई पई वञे त ॿिए तरफ़ कैनाल ठाहिया पिया वञनि, जॾहिं त सिंध जो अवाम ख़ामोश न वेहंदो। जेकॾहिं साज़िशी मनसूबा ख़तमु न कया विया त सख़्तु अवामी रद्द अमल ईंदो ऐं हुक्मराननि खे पंहिंजा फ़ैसिला वापसि वठणा पवंदा। उन्हनि मुतालबो कयो त जेकॾहिं इरसा एक्ट में तरमीम तोड़े सिंधु दरिया मथां 6 ठहंदड़ 9 कैनालनि वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त हिन एहतजाज जो रुख़ इस्लामाबाद सदर हाउस ॾांहुं हूंदो।